नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में खबर ॾींदा हलूं त मोरो शहर के लतीफ क़ालोनी में परासरار नमूने घर अंदर छुरिन जा वार करे शादीशुदा 20 सालन जी करन ज़ाल वकास कयूम आराई कतल। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारी हंध पहुंची लाश तहवील में वठी छॾी है। कतल में इस्तेमाल थियल छुरी पिण हथ कई वई है। अहिड़ी ख़बर पवण ते इलाके जा सवे माण्हू वाक़े वारे हंध पहुता, जॾहिं त मोरो पुलिस लाश के मोरो अस्पताल आंदो, जिते कानूनी घुर्जूं पूरियूं कयूं वयूं। इन मौके ते परासरर नमूने कतल थींदड़ औरत करन आराई जे मुड़स वकास कयूम आराई ॿुधायो त मां नमाज़ पढ़ण वियो हुउसि। वापसि अचण ते मूं ॾिठो त घरवारी हेठि किरियल हुई, संदसि जिस्म मां रतु वेही रहियो हो। इहो वाक़ियो कीअं पेश आयो मूंखे ख़बर नथी पवे, जॾहिं त मोरो पुलिस जो चवणु आहे त असां अहिड़ी इतला मिलण शर्त पंहिंजी औरत जो लाश तहवील में वरितो। कतल में इस्तेमाल थींदड़ छुरी पिण हथ कई वई है। इन वाक़े जी वधीक जांच करे रहिया आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।